जय झूलेलाल। धन गुरु नानक दरबार में 200 माण्हुनि वैक्सीन लॻराई। त धन गुरु नानक दरबार डेरा संत बाबा थारिया सिंह साहिब जन भक्त कंवरराम नगर कॉलोनी स्थित दरबार में कोरोना महामारी जे बचाव हेतु माण्हुनि खे निःशुल्क टीकाकरण जो 2 दिवसीय शिविर जो आयोजन कयो वियो। दरबार जा सेवादार डॉक्टर हेमंत कलवानीअ ॿुधायनि त 2 दिवसीय निःशुल्क टीकाकरण शिविर जो आयोजन धन गुरु नानक दरबार में कयो वियो आहे, जंहिंमें प्रथम ॾींहुं 200 माण्हुनि टीको लॻवायो। 18+ 45+ जे माण्हुनि खे टीको पहिरियों डोज़ ऐं ॿियों डोज़ लॻायो वियो। युवाउनि में काफ़ी उत्साह ॾिसिजो, वॾी संख्या में युवा अॻिते आया, कोरोना जी हिन लड़ाईअ में भागीदार ठहो, टीको लॻवायो। त पत्रकार फोटोग्राफर विजय दुसेजा उन्हनि बि अॼु पहिरियों डोज़ जो टीको लॻवायो ऐं चयो त 18+ ऐं 45+ जे सभिनीनि माण्हुनि खे पंहिंजे ऐं पंहिंजे परिवार जी सुरक्षा लाइ टीको लॻवाइणु घुरिजे। कोरोना सां लड़णो आहे, ॾकणो कान्हे। ॾाढा माण्हू आया हुया, लेकिन समय पूरो थियण जी वजह सां उन्हनि खे अॼु टीको न लॻिजी सघियो। उन्हनि खे 27 तारीख़ ॾींहुं आर्तवार जो सुबुह 10 खां 4 वॻे ताईं टीको लॻायो वेंदो। धन गुरु नानक दरबार हमेशह सेवा कार्जनि में अग्रणी भूमिका निभाईंदी आई आहे ऐं अॻिते बि निभाईंदा रहंदा। अॼु जे हिन आयोजन में दरबार जा प्रमुख प्रबंधक मूलचंद नारवानी, डॉक्टर हेमंत कलवानी, सुरेश वाधवानी, पार्षद विजय यादव, विक्की नागवानी, रमेश भागवानी, चंदू मोटवानी, गंगाराम सुखीजा, बलराम रामानी, राजेश माधवानी, राजू धामेचा, लक्ष्मण दयालानी, दिलीप वाधवानी, संजय चावला, विशाल डोडवानी, सुमित खैराज, देवराज भोजवानी नारवानी, मेघराज नारा, सुमित खैराज, अशोक सुखीजा आदि सदस्यनि जो सहयोग रहियो। ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, वधीक खां वधीक शेयर कयो, माण्हुनि खे प्रेरित कयो वैक्सीन लॻवाइण लाइ। असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।